अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मोज़िज़ महिमान आहे पाकिस्तान मुस्लिम लीग नून बलूचिस्तान जो सीनियर नायब सदर ऐं सूबाई वज़ीर ख़ुराक ऐं वुमेन डेवलपमेंट मीर इज़हार ख़ान खोसो साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे जो कि प्रोग्राम में बलूचिस्तान में औरतुनि जा मसाला, उन खां अलावा ख़ुराक जा मसाला, मजमूई जेका बलूचिस्तान जी सियासी सूरत हाल आहे उन ते तफ़सील सां गुफ़्तगू करे सघूं। मीर साहब सलाम अलैकुम। मीर साहब, तव्हां वटि वुमेन डेवलपमेंट जो डिपार्टमेंट बि आहे, त हिते औरतुनि जे हवाले सां या औरतुनि जी तरक़ी जे हवाले सां केतिरी अॻु भराई तव्हां कई आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। हक़ साहब, मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां सिंध टीवी जो कि अॼु तव्हां हिते असां वटि आहियो और असांजे इलाइक़े में नसीराबाद में, जाफ़राबाद में, सोबतपुर में घणो करे सिंधी लैंग्वेज, सिंधी टीवी, सिंध टीवी ॾिसबी आहे। और मां तव्हांजो वरी थोराइतो आहियां कि तव्हां हिते आहियो। वुमेन डेवलपमेंट मूंसां ॿ मिनिस्ट्रीज़ आहिनि, हिकिड़ी वुमेन डेवलपमेंट आहे, हिकिड़ी ख़ुराक आहे। त वुमेन डेवलपमेंट में असां हरासमेंट बिल पास करायो। हीअ असांजे दौर में थी, जीअं वेरी फस्ट असां आयासीं त हरासमेंट बिल पास थी, जंहिंमें अलाह जी महिरबानी सां उहा बिल असांजी सूबाई असेंबली पास करे वरिती। इन खां अलावा मां फेस्टिवल्स करायसि, जीअं कोयटा में फेस्टिवल थी वियो, ख़ुशदार में फेस्टिवल थी वियो, ऐं ईअं कोयटा में ॿ दफ़ा ॿिया फेस्टिवल थिया। नसीराबाद में हिकिड़ो फेस्टिवल थियणो आहे, डेरा मुराद हाणे, ख़ुशदार में थियणो आहे, तुर्बत में थियणो आहे, लोलाई में थियणो आहे। इन खां अलावा हिकिड़ी असां वुमेन सेंटर जंहिंजो कमु हाणे हले पियो त कोयटा डायरेक्टरेट में 2 करोड़ जी लागत सां असां वुमेन सेंटर ठाराई, जेको कमु हाणे हले पियो। इंशाल्लाह 6 महीने में कमु तयारु थींदो। उन में असांजी जेकी माण्हू भेणियूं जेके बि आहिनि, उहे जेके मतिलबु उन्हनि खे ज़रिया मुआश कान्हे, उन्हनि जे लाइ जीअं कोई बेवा आहे, कोई यतीम आहे, उन्हनि जे करे उन्हनि खे मुफ़्त दुकानु ॾिबो, उहे उते पंहिंजो कमु कंदियूं और उते पंहिंजी कढ़ाई सिलाई कंदियूं, जेके बाज़ार में अची करे उन्हनि खे विकिणबो, उन्हनि जो ज़रिया मुआश थींदो, उन्हनि खे उन में फ़ाइदो थींदो। असांजे बलूचिस्तान जे अवाम खे, पाकिस्तान जे अवाम खे, असांजी माउनि भेणुनि खे जेकी जंहिं वटि ज़रिया मुआश कान्हे, जेके तकलीफ़ में आहिनि, जेके बेवा आहिनि, इंशाअल्लाह ताला इहे ई सेंटर वरी हिन दफ़े असां बजट में रखियो आहे, जंहिंमें डेरा मुराद जमाली पंजगूर में आहे, उन खां अलावा लोलाई में डिविज़नल हेड क्वार्टर में असां वटि 3 वुमेन क्राइसिस सेंटर आहिनि, जंहिंमें हिकिड़ो ख़ुशदार मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ख़ुशदार सेंटर, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सिबी सेंटर, ईअं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो क्राइसिस सेंटर कोयटा आहे, जंहिंमें हिकिड़ी डायरेक्टरेट आहे, उहा कमु करे थी पई। इंशाअल्लाह ताला असांजी कोशिशि आहे ऐं असांजी 50-55% जेकी आबादी आहे असांजे माण्हुनि जे भेनरुनि जी आहे। त इन जे करे असांजी कोशिशि हूंदी आहे असांखे उहे वोट ॾेई करे उन्हनि जी कोशिशुनि सां, उन्हनि जी काविशुनि सां असां इन असेंबली ताईं ईंदा आहियूं। उन माउ भेणुनि जे ऐं भाइरनि जे कोशिशि सां, महिनत सां असांखे हर दफ़ा उहे असेंबली में आणींदा आहिनि। असांजी कोशिशि हूंदी आहे की असां इन मुल्क, इन सूबे जे लाइ और पंहिंजे अवाम जे लाइ कमु कयूं, जंहिंमें इन इलाइक़े खे फ़ाइदो थिए। असांजी कोशिशि रहंदी पई, अलाह ताला असांजो साथ ॾींदो, इंशाअल्लाह असांजा कमु थींदा पिया। मीर साहिब, बलूचिस्तान में औरत जेका हुनरमंद जेका औरत आहे, उनजो पूरे मुल्क में हिकिड़ो ख़ासि मक़ामु आहे, हिकिड़ी इनफ़रादियत आहे, उनजो जेको हुनर आहे उहो क़दर जी निगाह सां ॾिठो वञे थो। पर आमतौर ते थिए ईअं थो त उन्हनि जो जेको हुनर आहे उनखे विचों ई 3rd पर्सन जेको आहे इस्तेमालु करे थो, उन्हनि जी ठाहियल शयुनि खे मार्केट ताईं उहो पहुचाए थो, त औरत पाण सिधी रीति मार्केट सां राब्ते में न आहे। इन हवाले सां कहिड़ी तव्हां कोशिशूं कयो पिया जीअं उन्हनि जो जेको हुनर आहे उहो सिधो हू पाण मार्केट में वॾी चङी क्वेश्चन कई तव्हां। इन जे करे असां इहे सेंटर्स जेके आहिनि, वुमेन सेंटर्स जेके असां ठाहियूं था पिया, बिज़नेस सेंटर, वुमेन बिज़नेस सेंटर जे नाले सां, उते असांजी जेकी माऊं भेणियूं ईंदियूं, उते ई उन्हनि जी शॉप्स हूंदा, उते ई उहे विकिणंदियूं, उते ई उनखे सेल कंदियूं, उते ई उनजी कढ़ाई सिलाई कंदियूं, जंहिंमें उनखे फ़ाइदो थींदो। उनखे मुफ़्त में हिकिड़ो शॉप मिली वेंदो, जंहिंमें कोई उन्हनि जो किरायो न हूंदो, त उन्हनि खे ज़्यादा फ़ाइदो थी सघंदो आहे। न त उहे बनस्बतनि जीअं तव्हां ॿुधायो था, उहे पंहिंजी महिनत उहे इलाइक़े में उते कढ़ाई सिलाई करे पंहिंजी महिनत करे अहिड़ी कोशिशुनि सां, जंहिंमें 6 महीना 8 महीना लॻंदा आहिनि,
जंहिंमें हिकिड़ी कढ़ाई में तव्हां त ॾिठो हूंदो सिंध में असांजो इहे रिवायतियूं आहिनि, हिकिड़ी कढ़ाई वॾी महिनतनि सां 6 महीने सां ठहंदी आहे, असांजी ॿी हिकिड़ी असांजी रिली ठहंदी आहे वॾी महिनतनि सां। ईअं असांजी काफ़ी शयूं आहिनि जेकी शयूं असांजी मार्केट ताईं पुॼण ताईं असांखे उहो हक़ु न मिलंदो आहे असांजे माण्हुनि भेणनि खे। त इन जे करे उहे ई शॉप हूंदी, उते ई उहे वूमेन्स ईंदियूं आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो पंहिंजो कराची में हिकिड़ो सेंटर आहे, पुराणो सेंटर आहे करीमाबाद में, मीना बाज़ार सेंटर जे नाले सां 70s में मुंहिंजे ख़्याल में उहा ठती। उन ते सभु जेकी आहियूं उहे ख़वातीन आहिनि, उहो उन्हनि जो फ़ाइदो खणनि पियूं। उहो उन्हनि जो फ़ाइदो खणी करे उन सूबे जो फ़ाइदो थिए थो, उन्हनि जो फ़ाइदो थिए थो, उन्हनि खे ज़रिया मुआश मिले थो। ईअं ई हिकिड़ो सेंटर हिते ठाहिबो इनशाअल्लाह। त उहो जीअं तव्हां ॿुधायो वियो उते ई शॉप हूंदो, उते ई सभु अची करे विकिरो करे वठंदा। अच्छा मीर साहिब, बलूचिस्तान में जेका हुनरमंद औरत आहे उनमें अक्सरियत जेका आहे ग़रीब तबको आहे, इंतिहाई ग़रीब, एतिरे ताईं जो कॾहिं कॾहिं सुई धाॻो वठण में बि परेशान हूंदा आहिनि। त अहिड़ी का हुकूमत वटि राय न आहे, को अहिड़ो आइडियाज़ न आहिनि त उन्हनि जेके हुनरमंद औरतुनि उन्हनि खे नंढा नंढा कर्ज़ ॾेई सघजनि बिना व्याज जे, जीअं उहो पंहिंजो हुनर जेको आहे मार्केट ताईं पहुचाए सघनि? बिल्कुलु इहो थियणु खपे, कर्ज़ो ॾियणु खपे। हाणे इहा शइ असांजे मियां नवाज़ शरीफ़ साहिबु वूमेन्स जे लाइ हिकिड़ो लोन रखियो आहे, जंहिंमें इंशाअल्लाह ताला असां बलूचिस्तान जे इहे कंदासीं कि असां उनखे वञी अर्ज़ु कंदासीं कि हिन खे 2 साल जे लाइ मतिलबु उहो लोन या इंट्रस्ट न हुजे, 2 साल खां पोइ उन जो शुरू थिए, जंहिंमें असांजे ख़वातीन खे ज़्यादा फ़ाइदो मिले और ज़्यादा कमु करे सघनि, जंहिंजो असांजे बलूचिस्तान खे फ़ाइदो थिए। और असां वटि ख़वातीन में वॾो मतिलबु उहो शइ आहे, वॾो उनखे सम्झ आहे, उनखे बूझ आहे, लेकिन असां उनखे यूटिलाइज़ नथा कयूं पिया। असांजे हिन सूबे उनखे यूटिलाइज़ नथा कनि पिया। ईअं आई हुतां पंहिंजी मिनिस्टर्स पंजाब वारी हिते फेस्टिवल में, तव्हां बि ॾिठो हूंदो, त उन जो हिननि खे वॾी हो आहे, सम्झ आहे, हिननि खे बूझ आहे, हिन खे ॻाल्हाइण, हिननि जो एतिरी महिनत। हालांकि उते बि जेके शयूं ठहनि थी पियूं ॿिए सूबनि में या जेके में ठहनि थी पियूं आर्टिफिशियल शयूं ठहनि थी पियूं। इवन इंडिया खां शयूं ईंदियूं आहिनि, आर्टिफिशियल शयूं ईंदियूं आहिनि, लेकिन असां वटि उहा जेके आहे जेन्युइन शयूं, उहो वरी महिनत सां ठाहींदियूं आहिनि। 6 महीने में तव्हां ॾिठो हूंदो लहड़ी में असांजा बटवा ठहंदा आहिनि, कहिड़ी चङी उन में उहे बि असांजे ख़वातीन ठाहींदा आहिनि, उहे बटवा ठाहींदा आहिनि। ॿी कढ़ाई जेकी थींदी आहे उहा असांजे ख़वातीन ठाहींदा आहिनि। त इन जे करे इनखे ज़्यादा पसंदि कयो वेंदो आहे। सिर्फ़ु हिते न, इवन हिते न, तव्हां ॿाहिरि वञो किथे, तव्हां यूरोपियन कंट्री में वञो बि उन्हनि खे पसंदि कयो वेंदो आहे। उन्हनि खे ख़बर पवंदी आहे कि हीअ शइ आर्टिफिशियल आहे, हीअ शइ जेकी आहे जेन्युइन हथनि खां ठहियलु आहे। त इनशाअल्लाह ताला असांजी कोशिशि रहंदी हिन सूबे जे लाइ, हिन मुल्क जे लाइ सुठो कमु कयूं, ख़वातीन खे अॻियां आणूं। इहे ई असांजे सरमाया आहिनि, इन्हनि खां ई असांखे इहे ई पाले पोसे करे वॾो कंदा आहिनि। इन्हनि खां ई असां अॼु पॉलिटिशियनर हूं, इन खां ई असां बैरोक्रेट्स हूं, इन खां ई असां हिन मुल्क जी बागदौड़ संभालियूं था। त असांखे हुननि जी ख़्यालदारी ज़्यादा करणु खपे बनिस्बतन मर्द जे। मां मर्द थी करे इहो चवां थो पियो। मीर साहिब, तव्हां चयो त बिज़नेस सेंटर तव्हां क़ाइमु कंदो, उन में औरत पंहिंजो हुनर जेको आहे पाण सिधी रीति मार्केट में आणे सघंदी, पर असां वटि मुआशिरे में औरत मर्द जे मातहत आहे, हू एतिरी आज़ादु न आहे। त उहा औरत जाफ़राबाद या सोबतपुर या डेरा मुराद जमाली या सिबी मां कीअं मार्केट ताईं पहुचंदी, जेके तहफ़ुज़ हुजे जो मार्केट ताईं पंहिंजियूं शयूं खणी अची सघे? इन्हनि जे लाइ असां इहे कबी कि असांजा जेके वूमेन सेंटर्स आहिनि उहे उन्हनि वटि वेंदा, हली करे उन्हनि वटि वेंदा। जेके वूमेन असांजा डायरेक्टर्स आहिनि, मां डायरेक्टर खे हर डिस्ट्रिक्ट में मोकिलियो आहे, हर डिस्ट्रिक्ट में वञी करे सभिनि सां मिलनि पिया। ऑर्गेनाइज़ेशन जेके आहिनि उहे सभिनि सां मिलनि, उते वञी उन्हनि खे अञा अॻिते उनखे ॿुधाइनि, नयूं शयूं उन्हनि खे ॾसनि जंहिंमें उन्हनि खे फ़ाइदो थिए। त इनशाअल्लाह ताला इहे पाण वञी करे उते उहे कंदा। और असांजी औरत अॼु या असांजी मायूं भेनरियूं ईअं एॾियूं हो न आहिनि। इनशाअल्लाह ताला इन्हनि खे एजुकेशन में बि इन्हनि खे हो थियणु खपे कि एजुकेशन में अॻिते अचनि, जंहिंजो फ़ाइदो असांजे मुल्क ऐं हिन सूबे खे थिए। हाणे अॻे खां ज़्यादा असांजे परसेंटेज वाइज़ असांजी ज़्यादा एजुकेशन आहे। अॼु खां 30 साल 40 साल या 50 साल अॻे एॾी एजुकेशन नहीं, लेकिन अॼु मां ॾिसां पियो असां वटि उते सेक्रेटरी वटि कॾहिं बि कोई एप्लीकेशन ईंदी आहे त असांजे रूरल ख़वातीन जी ईंदी आहे कि भई असांखे नौकिरी खपे। हालांकि इहो ग्रेजुएशन थियल आहिनि, मैट्रिक थियल आहिनि, इंटर बेसिस आहिनि। इनशाअल्लाह ताला इन कोशिशि थींदी इनखे अॻिते आणण जी। जेतिरी अॻिते इन्हनि खे आणींदासीं इन में असांखे मर्द खे फ़ाइदो आहे। असां पंहिंजी कंहिं अगरि
हिकिड़ी माउ पढ़ियलु लिखियलु थी उहो पूरो घर पढ़ियलु लिखियलु थींदो, अगरि हिकिड़ो वालिद पढ़ियलु लिखियलु थींदो उहो हिकिड़ो फ़र्द थींदो, उहो ॿाहिरि निकिरी उहो वालदा सॼो ॾींहुं हुते घर में हूंदी आहे, उहो उनखे पढ़ाईंदी पई, उनखे सम्झाईंदी पई, वालिद त ॿाहिरि निकिरी वेंदो आहे, पोइ उन खां पोइ वरी उहो वरी शाम जो मोटी ईंदो आहे। तो इंशा अल्लाह ताला हिननि खे प्रमोट कंदासीं, हिननि खे अॻिते आणींदासीं, जंहिंमें असांजे सूबे खे फ़ाइदो थिए। असांजे नसीराबाद, जाफ़राबाद, सोबतपुर, इवन असांजी लोलाई, पंजगुर, कोयटा शहर, असांजे जेके बि असांजे ज़ोब आहिनि, जेके बि एरिया आहिनि, असांजे जेके डिवीज़नल हेडक्वार्टर्स, उनखे उन्हनि जी ख़वातीन खे फ़ाइदो थिए, उन मायुनि खे फ़ाइदो थिए। नाज़रीन, मीर इज़हार ख़ान खोसो साहिबु असां सां गॾु आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढिड़े वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम जो सिलसिलो जारी रहंदो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में भलीकार। मीर साहिबु, बलूचिस्तान में कारोकारी जा वाक़िया ॿियनि सूबनि जी भेट में कुझु वधीक बि थियनि था, इन हवाले सां औरत खे तहफ़ुज़ ॾियण जे लाइ कहिड़ा क़दम जेके आहिनि उहे तव्हां खणो पिया? राजा साहिबु, मां अॻे इन शइ खे अॻे ॻाल्हायो हुयो की एजुकेशन, असांखे एजुकेशन मस्ट आहे। असां जॾहिं एजुकेशन कयोसीं त इहे शयूं पोइ ते रहिजी वेंदियूं, बनस्बतन उहो अॻे खां हाणे घटि आहे। इहे असांजे एरियाज़ में जीअं असांजे नसीराबाद थी वियो, जाफ़राबाद थी वियो, सोबतपुर थी वियो, या असांजा सिंध जा एरिया जेकवाबाद थी विया, लहकाणो थी वियो, सखर थी वियो, ख़ैरपुर थी वियो, जेके टच एरियाज़ आहिनि असांजी पुराणी जेकी हुआ, इन जे करे इहे थियनि थियूं। त इंशा अल्लाह ताला इन जो वॾो हल इहो आहे की एजुकेशन, तालीम, अगरि तालीम थी त इहे शयूं ख़तमु थी वेंदियूं, और इंशा अल्लाह ताला इहे ख़तमु थींदियूं। अॻे जी निस्बतन हाणे घटि आहिनि। कोयटा शहर सूबाई गादी जो शहर आहे, हिते कुझु अहिड़ा वाक़िया थिया जंहिंमें औरतुनि मथां तेज़ाब उछलाए वियो। उन्हनि मुतासिरा औरतुनि जी मदद जे लाइ, उनखे सपोर्ट जे लाइ वुमेन डेवलपमेंट पंहिंजो कहिड़ो किरदारु अदा कयो? असां उन्हनि जे लाइ उते वियासीं, मां पंहिंजे तरफ़ां उन्हनि खे अनाउंस कयो, उन्हनि खे उते ॾिनासीं। उहे शयूं उन्हनि जी मदावत न थी सघंदो आहे उन्हनि जे लाइ, लेकिन असांजी कोशिशि हूंदी आहे की इहे शयूं न थियनि। और अॼु मां तव्हांजे तवसु सां, सिंध टीवी जे तवसु सां मां ॿुधायां पियो, जेके इहे तेज़ाब उछलाइनि था असांजे निड़नि ते या असांजे माण्हुनि ते, इहे तेज़ाब फिटी करनि था, इहे असां मों न आहिनि। इहे असांजी, इहे इन्हनि खे मां मुस्लमान छा, इन्हनि खे मां इंसानियत जे लाइ बि इंसान न आहिनि। इहे शयूं न करणु खपनि, इहे शयूं न थियणु खपनि। बनस्बतन अॻे खां हाणे घटि आहे, असां घटि इहे शयूं घटियूं थी वियूं आहिनि, लेकिन आहे उनखे असां कंट्रोल कंदासीं और उन सां असां सख़्ती सां निमिरंदासीं। इहा शइ न थियणु खपे। इहे ग़लति आहे, हिकिड़ी रोड ते हिकिड़ी नियाणी वञे पई, उनखे खणी करे तेज़ाब फिटी करनि, उन जे पंहिंजी दुश्मनियुनि में उनखे अॻिते आणनि, इहा शइ चङी न आहे। इन ते कंट्रोल कबो, और इंशा अल्लाह ताला जिते बि इहे मिलिया, इनखे असांजी जेकी लॉ एनफोर्सिस आहे उन्हनि खे गिरफ़्तार करे उनखे सख़्त सख़्त सज़ा ॾिबी। मीर साहिबु, तव्हांजी यकीननि तव्हांजी कोशिशुनि सां मौजूदा असेंबली औरतुनि ते तशदुद जे रोकण जे हवाले सां कानून साज़ी कई, उनजो यकीननि तव्हांखे क्रेडिट अचे थो, पर जेका बहिराड़ी जी औरत आहे उनखे इहा ख़बर ई न आहे त कानून उनखे केतिरी केतिरी सपोर्ट कई आहे। त उन्हनि औरतुनि ताईं इहा सुजागी जेका आहे, उन सुजाग करण जे लाइ कहिड़ी हिकमत अमली कई वई आहे, जीअं उन्हनि औरतुनि खे ख़बर त पए त उन्हनि जा कानून साज़ी थियल आहे? अॼु असांजी जेकी माऊं भेनरियूं आहिनि उहे ॾाढियूं, मतिलबु एजुकेशन वाइज़ बि, ईअं बि इवन अगरि एजुकेशन न आहे बि, अॼुकल्ह न्यूज़ और हे तव्हांजी मीडिया जेकी आई आहे, इहा उन्हनि ताईं ॻाल्हि पुॼाए पई और अवेयरनेस थिए थी, अचे थी उन्हनि में, इहा सुठी ॻाल्हि आहे। और हर उहा मुंहिंजी माउ भेनर उहा टीवी न्यूज़ ॾिसंदी आहे। अॻे इहे शयूं बि आहिनि की ड्रामाज़ उन्हनि जा हलंदा आहिनि, लेकिन टीवी न्यूज़ ईंदी आहे त पोइ टीवी न्यूज़ बि ॾिसंदा आहिनि, उनखे पतो लॻंदो आहे की हीअ शइ छा आहे। इवन इहा शइ उहा ई वरी एजुकेशन अचे थी की एजुकेशन थियणु खपे। एजुकेशन के बग़ैर बि असांजी जेकी असांजी माऊं भेनरियूं आहिनि उहा इन शइ खे ॾिसनि थियूं पियो। और इहे शइ तव्हां ॾिसो न, इन्हनि जी मां अॻे ॻाल्हि करी वियुमि, वरी उन ॻाल्हि खे मां कयांसि थो की इहे शयूं केतिरे हथनि खां थी करे हिते तयारु थियनि थियूं। जीअं लहड़ी में, सोबतपुर में, नसीराबाद में जेकी उहे शयूं कढ़ाई सिलाई तयारु कयूं अथव, उहे केतिरे वॾे हथनि ताईं वञनि पई। उहो कंहिं ऑफिसर जे घर वञनि पियूं,
उहो फॉरेनर्स वञनि पियूं, उहो बैरिकेड ते वञनि पियूं, उहो उन्हनि जे हथनि खां तयारु थी करे, इहे उन्हनि जे लाइ वॾी एज़ाज़ आहे, इहे उन्हनि जे लाइ वॾी एज़ाज़ आहे। अलाह ताला उन्हनि खे उन जो अजर ॾींदो और इहे शयूं मुतारिफ़ कराइनि था पिया, पूरी दुनिया में मुतारिफ़ कराइनि था और पूरी दुनिया में वञे पई, कंहिं एम्बेसडर जे घर वञे थी, कंहिं फॉरेनर्स जे घर वञे पई, कंहिं बैरिकेड जे घर वञे पई, कंहिं पॉलिटिशियन जे घर वञे पई, त इहो वॾो एज़ाज़ आहे उन्हनि जे लाइ, असांजे माउ भेण जे लाइ, असांजे इलाइक़े वारनि जे लाइ। मीर साहब, औरतुनि ते तशदुद रोकण जे हवाले सां 3 मर्कज़ क़ाइमु थियल आहिनि, कोयटा, खुज़दार, पर जाफ़राबाद जेको तव्हांजो पंहिंजो ज़िलो बि आहे, उते अञा इन शइ जी छा ज़रूरत न आहे जो इन हवाले सां उते कोई अहिड़ा इंतज़ाम न कया विया आहिनि त जाफ़राबाद में बि अहिड़ा मर्कज़ हुजणु घुरिजे? हा, हिन बजट में इहो पास करे मां अगरि ॿुधायां, डिविज़नल हेडक्वार्टर डेरा मुराद जमाली, इन खां पोइ वरी डिस्ट्रिक्ट ते ईंदासीं। असांजो नओं डिपार्टमेंट आहे, नओं फेडरल खां आयो आहे, कोई इनखे 4 साल थिया आहिनि, 5 साल थिया आहिनि। हाणे हिकिड़ो सेंटर असां डेरा मुराद में जुड़ियूं पिया, हिकिड़ो पंहिंजो पंजगुर में डिविज़नल हेडक्वार्टर, ईअं हिकिड़ो लोड़लाई में हिन दफ़े। इन्हनि जे लाइ असां कोई 3-3 करोड़ रुपयो रखियोसीं उन पंहिंजे नियाणियुनि जे लाइ, और उन में एम्प्लॉइज़ बि ईंदियूं, उन्हनि खे नौकरियूं बि मिलंदियूं, जंहिंमें असांजे आवाम खे फ़ाइदो थींदो, उतां जे इलाइक़े खे फ़ाइदो थींदो। त इंशा ताला इहा कोशिशि रहंदी की अॻिते हली करे डिस्ट्रिक्ट सतह ते और इन खां पोइ वरी तहसील सतह ते इन्हनि खे क्राइसिस सेंटर अचनि। मीर साहब, औरतुनि खे क़ानूनी मदद फ़राहम करण लाइ कहिड़ा क़दम खयल आहिनि? त कई वकीलनि जूं टीमूं जुड़ियल आहिनि जिन खे जेको हायर करे तव्हांजो डिपार्टमेंट, वुमेन डेवलपमेंट जो डिपार्टमेंट आहे, उहो उनखे हायर करे थो, उन्हनि औरतुनि जी जेकी मुतासिर औरतूं थियनि थियूं उन्हनि खे क़ानूनी जेका मदद फ़राहम करण लाइ? हा, उहो ईअं की अगरि कोई ईअं क्राइसिस में अची वञे थी कोई ख़्वातीन, त असां वटि अचे थी, असां उनखे उन मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वुमेन क्राइसिस सेंटर उनजो नालो आहे, उन में असां उनखे 24 घंटे खां 48 घंटनि ताईं उते रखूं था पिया। उनखे लॉयर सां वकील असां ॾियूं था पिया, उन खां पोइ उन खाधो पीतो आहे उनजो, उहो उन्हनि जो ख़्यालु कबो आहे। उन खां पोइ वरी अॻिते इहो केस रेफर कबो आहे की इहो केस कहिड़ी नोवियत जो आहे, पोइ अॻिते केस वेंदो आहे। त असांजी कोशिशि हूंदी आहे की उनखे उते सुठे तरीक़े सां, तव्हां कॾहिं उते चकर हणो असांजे डायरेक्टरेट अचो, तव्हां उनखे ॾिसो की उनखे सुठी सहूलियतूं आहिनि, उनखे उनजा बेडरूम्स आहिनि, ड्राइंग रूम्स आहे, डाइनिंग हॉल्स आहिनि, उते उन्हनि जी ख़्यालु कबो आहे, ख़्यालदारी कबी आहे, जीअं उनखे घर जो माहौल मिले, उनखे इहो न मिले की मां कंहिं ॿिए जाइ ते अची वई आहियां। ऐं इनशा ताला असांजी कोशिशि रहंदी की इन खां अञा उनखे चङो करे सुठो कयूं इनशा। मीर साहब, तव्हां वटि खुराक जो कलमदान बि आहे, यानी हिक हवाले सां जेकॾहिं सोचे त बलूचिस्तान में खुराक जा तव्हां हिते फादर आहियो, त बलूचिस्तान जी घुर्ज केतिरी आहे कणिक जी, ऐं बलूचिस्तान में कणिक पैदा केतिरी थी थिए? मीर साहब, इन सवाल जो जवाबु वठण खां अॻु में मां वक़फ़ो वठंदुसि, वक़फ़े खां पोइ इन सवाल जो तव्हां खां जवाबु वठनि। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे नंढिड़े वक़फ़े जो, असां सां गॾु रहिजो। वक़फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भली कर। जी मीर साहब। हा, असांजी फूड बि असां वटि पोर्टफोलियो आहे। इन खां फूड असां हिते ख़रीदारी कंदा आहियूं बलूचिस्तान में। अॻे त बलूचिस्तान में थींदी न हुई, अॼु खां 10-15-20 साल अॻे। हाणे 20 सालनि खां असांजे नसीराबाद डिस्ट्रिक्ट सोबतपुर में, डिस्ट्रिक्ट नसीराबाद में, डिस्ट्रिक्ट झलमगसी में और पंहिंजो डिस्ट्रिक्ट सिबी में थोरो घणो, ईअं लोड़लाई में थोरो घणो थींदो आहे, ईअं पंजगुर में थींदो आहे। 1 लख टन असां ख़रीद कंदा आहियूं, जंहिंमें 10 लख बैग्स असां ख़रीद कंदा आहियूं। इन खां अलावा असां ज़मींदारनि खां इनखे घणी ज़रूरत आहे असांजी। उहो जेका तव्हां ख़रीद कंदा आहियो, ॿाहिरां ख़रीद कंदा आहियो, मुल्क खां ॿाहिरां, या हिते ई पंजाब मां या सिंध मां? न, पंहिंजे डिस्ट्रिक्टनि में, पंहिंजे डिविज़नल, मतिलबु नसीराबाद, झलमगसी। इन खां अॻे त न थींदो हो। इन खां अॻे असां ख़रीद कंदा हुआसीं सिंध खां या ॿाहिरां ख़रीद कंदा हुआसीं। हाणे पंहिंजी असांजी कणिक आहे, पंहिंजी कणिक ख़रीद करे 1 लख टन जे क़रीब असां 10 लख बैग ख़रीद कंदा आहियूं हर साल, जंहिंमें असां उनखे पोइ वरी अटो करे फ्लोर मिलनि खे ॾींदा आहियूं। ऐं पोइ फ्लोर मिल अॻिते हिन दफ़े असांखे सब्सिडी असां ॾिनीसीं, कोई 25 करोड़ जी सब्सिडी, हिन में पंहिंजो रमज़ान पैकेज में सब्सिडी ॾिनीसीं। इन खां अलावा असांखे ॿी सब्सिडी फेडरल गवर्नमेंट खां, हाणे मां 4 ॾींहं अॻे वियुसि,
फेडरल गवर्नमेंट खां असांखे सब्सिडी मिलंदी। उहो इन जे करे असां हुते जॾहिं ख़रीद कंदा आहियूं हिते आणींदा आहियूं, पोइ दुश्वार गुज़ार रास्ता आहिनि, ट्रांसपोर्टेशन वरी असांजी घणी थी वेंदी आहे। इन खां इन जे अलावा इन खे वरी उते रखणु, उन खे काउंटेबल फॉर्म में रखणु, इन जे करे उन ते ख़र्चो घणो थी वेंदो आहे, त असांजी कणिक ॿाहिरि निकिरी न सघंदी आहे। सब्सिडी खां बग़ैर असां पोइ कढी न सघंदा आहियूं। इन जे करे सब्सिडी उनजी मिलणु खपे, जंहिंमें असां उन कणिक खे ॿाहिरि कढूं, जीअं असांजा गोदाम साफ़ थी वञनि, हर साल नओं कणिक अचे पियो और ज़मीनदारनि ग्रोअर खे फ़ाइदो थिए। जी साहब, आबादगारनि जूं इहे बि शिकायतूं आयूं त जेके सरकारी ख़रीदारी जा मर्कज़ हुया उहे तमामु देरि सां खुलिया। हिकु इहो मसइलो हुयो ऐं ॿियो बारदाने जी बि शिकायत हुई त बारदानो बि आबादगारनि खे न पियो मिलियो। कुझु शयुनि ते इहे थियूं बिल्कुलु। उते असां पाण वियासीं, डायरेक्टर खे मोकिलियोसीं की इहे शइ न थियणु खपे। उते ईअं आहिनि की असांजी ग्रोअर घणी आहे, ग्रो घणी आहे असांजी कणिक जी, असां वठूं घटि था, त इन जे करे उहो माण्हुनि में उहा तकलीफ़, उहा परेशानी थिए थी पई। हर ज़मींदार, हर ग्रोअर, हर काश्तकार इहो चाहींदो की मूंखे बारदानो मिले। उहो बारदानो उन खे एतिरे तादाद में नथी मिले। कंहिंखे अगरि मीन्स 5000 बारदानो ज़रूरत आहे, उनखे 1000 मिले थी, त पोइ उनजो उहो बराबरि नथो थिए, या 2000 मिले थी, या 2500 अधु करे मिले थी पई। उन जे करे पोइ हाणे अॻी दफ़े ईंदी त असां उन खां ज़्यादा इनशा अल्लाह ताला 2 लख टन असां ईअं कंदासीं, जीअं 20 लख बैग्स वठूं, जीअं इलाइक़े खे असांजे ग्रोअर्स खे बि फ़ाइदो थिए और उतां जे माण्हुनि खे बि फ़ाइदो थिए, जंहिंमें असां उनखे मां त ईअं हाणे हिन दफ़े चीफ मिनिस्टर साहिब खे असां चयोसीं तव्हां सीड बि असांखे ॾियो, असांजे ग्रोअरनि खे सीड बि ॾियो। उतां जा काश्तकार ग़रीब आहिनि, उहो परेशान हाल आहिनि और 3 सैलाबनि खां गुज़रिया आहिनि। जीअं तव्हांखे पतो हूंदो, तव्हां उते पाण कवरेज कई, 2010 जो सैलाब, 2012 जो सैलाब, और अहिड़ी सैलाब की उतां कोई चङे घराने जा घर, ग़रीब चङे घराने जा घर पंहिंजे घर छॾे विया उतां। को कोयटा अची वियो, को सिंध में जैकोबाद आबाद थियो, को लाड़काने में वियो, को सखर वियो, को खैरपुर वियो, को कराची, को हैदराबाद। एॾी तकलीफ़ थी, उन्हनि खे परेशानी थी। इन जे करे असांखे ज़रूरत आहे उते की ग्रोअर खे सीड्स जेके आहिनि उहो चाहे पहिरियों त मुफ़्त ॾियणु खपे। अगरि मुफ़्त न थिए उनखे कोई साल जे मतिलबु रखत ते थियणु खपे, कोई लोन थियणु खपे। अहिड़ो को तरीक़ो ॻोल्हण जे लाइ सिर्फ़ु कणिक जे लाइ न, सीड असांखे उतां जे पैडी आहे, जीअं असांजो चांवर आहे, उहो जो काश्त थिए, सारी काश्त थिए थी, उन जे लाइ बि असांखे थियणु खपे, चणे जे लाइ थियणु खपे। और इन खे असां ईअं प्रमोट कंदासीं, काश्तकार ख़ुशी महसूसु कंदो, उहे जेकी ज़मीनां पयूं आहिनि उन्हनि जी, उहो उन ते बि कोशिशि कंदो की उनखे बि आबाद करण जो। उनखां उहो आबाद थींदो, असांजो सूबो आबाद थींदो, सूबो आबाद थींदो, ऐं मुल्क आबाद थींदो। कंहिं बि दुनिया में किथे बि वञो तव्हां, इवन तव्हां ऑस्ट्रेलिया वञो, कंहिं ॿी कंट्री वञो, उन्हनि सिर्फ़ु ज़राअत ते कोशिशि कई आहे। जॾहिं तव्हां एग्रीकल्चर ते ईंदव तो तव्हांजो ज़रिया मुआश बणंदो ऐं मुल्क फ़ाइदो कंदो, उन में ज़रिए मुबादला ठहंदो। अगरि असां एग्रीकल्चर ते ध्यानु न ॾींदासीं त पोइ असां उन में पोइते वेंदासीं। कंहिं मुल्क बि, अमेरिका इवन तव्हां ॾिसो, उते बि एग्रीकल्चर घणी आहे, उते कणिक एतिरी थींदी आहे उन्हनि जी, उहो कणिक उछलाईंदा आहिनि, उहो ज़ाया कराईंदा आहिनि कणिक खे। असांखे बि एतिरी हुजे असांजी की असांजे मुल्क जी पैदावार मुल्क जे अवाम जे मुताबिक़ थिए, एतिरी सारी थिए असां वटि, और एतिरो चणो थिए, एतिरो कॉटन थिए असां वटि, और शुगर केन असां वटि कोई अहिड़ो मिल हुजणु खपे हिते नसीराबाद में। असांजी ज़मीनूं जेके आहिनि उहे शुगर जे लाइ आहिनि। उहो असल में भुट्टो साहब 70s में जेकी हिते आबाद कयूं इहे शहर डेरा मुराद 70s। मीर साहब, मुस्लिम लीग नून बलूचिस्तान में सभ खां वॾी पार्टी तौरु साम्हूं आई। सेनेट चूंडियूं थियूं। सेनेट चूंडियुनि खां अॻु में तव्हां असांजे हिन प्रोग्राम कोयटा टाइम में ई दावा कई हुई त 6 सीटूं सेनेट जूं जेको आहे मुस्लिम नून हासिलु कंदी, पर जॾहिं नतीजा आया त बिल्कुलु उबतड़ हुया। हा, असांजी त इहो ई असांजो हुयो की भई असां बिल्कुलु 6 सीटां खणी ईंदासीं। तव्हांजे प्रोग्राम मां चयोसीं की 6 सीटां खणी ईंदासीं, त उन में कुझु असांजा मेंबर्स हाणे उहो तव्हां ख़बर आहे, तव्हां असां खां छॾे विया, असांखे वोट न कयो वियो, और उन खां पोइ कारवाई बि थी। तव्हां ॾिठो हूंदो, फेडरल गवर्नमेंट कारवाई बि कयूं, कुझु हा। त इंशा अल्लाह ताला पंहिंजी पार्टी सां
और पंहिंजे माण्हुनि सां अगरि हिकिड़ी कमिटमेंट कबी आहे, अगरि हिकिड़ो वाइदो कबो आहे त उन सां बीहजे। असांजी पार्टी आहे, इन पार्टी जे निस्बतन असां एॾी तकालीफ़ कयूंसीं, जेलनि में वियासीं। बाक़ी असांजी कोशिशि हूंदी आहे की असां जंहिं मक़सद जे लाइ आया आहियूं, आवाम जी ख़िदमत, पोइ असां उन कोशिशि कंदा आहियूं। उन ते असां ईअं आहे की असां वटि 1 लख जो आबादी आहे, उन में 1 लख माण्हू असां खां ख़ुशि न थी सघंदा आहिनि। उन में 5000 माण्हू ख़ुशि थी वेंदा आहिनि, 10,000 माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन असांजी नीयत में को बि ख़लल न आहे। मीर साहब, तव्हांजी पार्टी मां मुस्लिम लीग नून बलूचिस्तान जे मेंबरनि मां 8 मेंबरनि लॻभॻि जेके वोट आहे, पंहिंजो जेको ज़मीर आहे उनजो सौदो कयो। ॿिनि ख़िलाफ़ त कार्रवाई नज़र अचे थी, हिकु कंहिंखां मिनिस्ट्री वई, कंहिंखां स्पीकरशिप वापसि वई। बाक़ियुनि जे लाइ छा तरीक़ेकार आहे? छा अगरि कंहिंजो बिल्कुलु उहो फेडरल गवर्नमेंट ॾिसे पई, अगरि कंहिं कयो आहे, इवन मां हुजां, कंहिं बि कयो आहे, उन सां बिल्कुलु सख़्ती सां निमटबो। उहो मर्कज़ी हुकूमत असांजी ॾिसे पई की कीअं थियो आहे, कंहिं कयो, और उनखे ॾिसणु अंदरि को जाचणु वधी पोइ मुश्किल मरहलो बि हूंदो आहे। उन शइ में जांचे पई की कंहिं कयो आहे पार्टी सां, जंहिं मतिलबु इनखे मां गद्दारी चवंदुसि, पार्टी सां जंहिं गद्दारी कई पोइ इनजे करे उन सां सख़्ती सां निमटबो, और सख़्ती हुजण बि खपे। अगरि असां, मां पंहिंजो मिसाल ॾियां, पार्टी असांजी मतिलबु हिकिड़ी हेड हूंदी आहे, हिकिड़ी फ़ाइदर हूंदी आहे, सम्झो असांजी मतिलबु अगरि मां असां ग़लति कमु कयूं नंढे लाइ, असांजे वालिद साहिबु असांखे दड़को न ॾिए त असां ॿियो शइ वरी ग़लति कंदासीं। पोइ थोरी उहा सख़्ती ॾियणु खपे, सुठो आहे। इन में तव्हां छा था सम्झो मीर साहब त नेशनल पार्टी ऐं पश्तूनख्वा मिली अवामी पार्टी जी बहितर हिकमत अमली हुई सेनेट इलेक्शन में, या तव्हांजी नून लीग जे मेंबरनि जी बेवफ़ाई जो वधीक किरदारु हुयो? इन खे मां हाणे बेवफ़ाई चवंदुसि। बेवफ़ाई असां वारी बेवफ़ाई, अगरि साबित क़दम हुजे न, हिकिड़ो पाण ई साबित क़दम हुजे, हिकिड़ो माण्हू हिकिड़े जाइ ते बीहे और हिकिड़ी कमिटमेंट कई आहे उन ते बीहे, त पोइ कोई बि ताक़त तव्हांखे हेॾे होॾे नथी करे सघे। नेक नियती हुजे, कोशिशि हुजे पंहिंजी की भई असां जंहिंसां कमिटमेंट कयूं था, जंहिंसां वाइदो कयूं था पिया, असांजी कोशिशि हुजे की असां उन ते बीहूं। उन में नुक़सानात बि थींदा आहिनि, उन में नुक़सानात बि थींदा आहिनि, तव्हांजी हिकु जाइ ते बीहण ते नुक़सानात बि थींदा आहिनि, लेकिन उहे उन टाइम जे नुक़सानात खां अलाह ताला उन जो अॻियुनि जेको फ़ाइदो उहो तव्हांखे वधीक मिलंदो आहे, पार्टी तव्हांखे वधीक फ़ाइदो ॾींदी आहे। हिन वक़्तु मुस्लिम लीग नून बलूचिस्तान में इख़्तिलाफ़ आहिनि? मूंखे कोई अहिड़ा इख़्तिलाफ़ात नज़र नथा अचनि। जेके असां सां बीठा आहिनि, असांखे छॾे विया, बेवफ़ाई कयूं, तव्हां चओ था बेवफ़ाई, उहे बि इनशा अल्लाह ताला असां सां वफ़ा कंदा और असां सां गॾु हूंदा। और सुबह का भूला अगर शाम को घर लौटे उसे भूला नहीं कहते हैं। सभु असांजा ई आहिनि, सभु असां को ई आहिनि। मर्कज़ छो इन में का कमेटी नथो जोड़े जेका जांच करे मामलनि जी, ऐं पार्टी जा जेके मेंबर आहिनि जेके नाराज़ आहिनि या जिन में इख़्तिलाफ़ आहिनि उनखे गॾाइजे? छाकाणि त जेकॾहिं उहे न गॾिया त मरी मुआहिदे ते अमल थींदे पोइ नज़र नथो अचे। न, उहे हाणे हिन टाइम सभु गॾु थी विया आहिनि। सभिनि फेडरल गवर्नमेंट हिकिड़ी कमेटी पंहिंजे तरफ़ां जोड़ गई, उहो हर कंहिं सां मिले पई। असां हाणे हिन दफ़े वियासीं ख़्वाजा साद रफ़ीक साहिब सां, आबिद शेली साहिब सां, ख़ाकान अब्बासी साहिब सां, असांजी पंहिंजो बोसन साहिब सां, सभिनि सां मुलाक़ातियूं थियनि थी पियूं और मिलनि था, पंहिंजी कोशिशि करनि था त पार्टी खे यकजा रखण जी। और अगरि असां सभु यकजा रहंदासीं, इन में फ़ाइदो आहे, पार्टी जो फ़ाइदो आहे, असांजे मुल्क जो बि फ़ाइदो आहे। असांखे अॼु अवाम वोट कई आहे, एॾे वॾे तादाद में उन्हनि कोशिशि कई आहे, पोइ असांजी इहा हुजे की असां उन्हनि जी ख़िदमत कयूं। असां उन्हनि जी एतिरी घणी न थी सघंदी आहे, एतिरी कोशिशि पंहिंजी कजे, नेक नियती सां कजे, नियत तुंहिंजो साफ़ु हुजे, पोइ तुंहिंजा मुराद बि हासिलु थींदा आहिनि। इनशा अल्लाह ताला असांजी कोशिशि हूंदी, असांजी पार्टी जी कोशिशि हूंदी, मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी कोशिशि हूंदी की असां हिते पंहिंजी पार्टी, हालांकि तव्हां ॾिसो सेठराजा साहिबु, असांजी पार्टी हुकूमत बिल्कुलु ठाहिण ते हुई। सही, असां 29 सीटां हुयूं, असां ठाहियूं पाण जोड़ करे सघूं हा। असां कंहिं सां बि पश्तूनख्वा सां गॾु थी करे, पंहिंजे जमीयत सां गॾु थी करे, काफ़ लीग सां गॾु थी करे असां पंहिंजी हुकूमत ठाहियूं। लेकिन वॾी दानिशमंदी आहे मियां नवाज़ शरीफ़ साहिब जी, उन परे ॾिठो, परे ॾिठो मुस्तक़बिल खे, ऐं उनखे मुस्तक़बिल ॾिठो कि मुस्तक़बिल में सुठा जा नताइज निकिरंदा। इन जे करे असां
पंहिंजी जेकी असां पंहिंजी हार असांखे पाइणो, उहा हार असां नेशनल पार्टी जे डॉक्टर मालिक साहब जे गले में विधोसीं। त इंशा ताला मूंखे उमेदु आहे उन्हनि मां डॉक्टर अब्दुल मालिक साहब नेशनल पार्टी में इहे पश्तूनख्वा महब मां जीअं असां उन्हनि सां वफ़ादारी कई आहे, उहे बि असां सां ईअं ई वफ़ादारी कंदा असांजी पार्टी सां और असां जेके असां सां गॾु थी करे अॻिते हलंदा इंशा ताला। उहे त कंदा ई कंदा, तव्हांजा पंहिंजा मेंबर तव्हां सां सिर्फ़ु वफ़ा ई कनि। अच्छा मीर साहिब, हिते स्पीकर जो उहिदो बि ख़ाली आहे काफ़ी महीननि खां, इहा ज़ाहिर मुस्लिम लीग नून जी आहे उहिदो ई आहे, पोइ उन ते अञा ताईं को उमेदवार न पिया आणियो? उन ते हाणे कुझु थी वियो जंहिंमें पोइ रमज़ान जे करे इन जे करे थोरो स्लो थी वियो आहे। हाणे जीअं ईद खां पोइ इंशा ताला स्पीकर जो नॉमिनेट कंदा स्पीकर मियां नवाज़ शरीफ़ साहब, सदा सनाउल्लाह साहब वेही करे इहो स्पीकर चूंडिबो आहे। इंशा ताला स्पीकर असांजो अची वेंदो, इहो असांजे हिसे में आहे। इंशा ताला असांजो बि माण्हू ईंदो और तव्हां सम्झो था मीर साहिब, इहो सम्झो था जेकॾहिं स्पीकर जे उहिदे भरण में देरि कई वेंदी त वरी पार्टी में अंदरि ज़रूरु इख़्तिलाफ़ थींदा, छाकाणि त ईअं उमेदवारनि जो तइदादु वधंदो वञे। इहे शयूं त पार्टियुनि में इहे शयूं थींदियूं आहिनि, इख़्तिलाफ़ात बि हूंदा आहिनि, वरी गॾु थी वेंदा आहिनि, इहो पॉलिटिकल हिकिड़ो हिसो आहे। त इंशा ताला असांजी कोशिशि आहे। हाणे हिन दफ़े मां ईअं ॾिसां पियो जेके संगत असांखां विया आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि, अॼु असांखां ॿाहिरि कान आहिनि। इहे वज़ारतूं हुकूमतूं अचणियूं वञणियूं आहिनि, लेकिन उहो पंहिंजो माण्हू हिकिड़ो साबित क़दम रहे, हिकिड़ी जाइ ते बीहे। सभु खां सुठी शइ उहा ई हूंदी आहे, इज़त उन में हूंदी आहे, एतिराम उन में हूंदी आहे, इंसान जो नालो उन में हूंदो आहे। त मुंहिंजी इहा आहे की सभु असां मुस्लिम नून वारा इंशा ताला हाणे गॾु और हिकिड़े ई छटी जे हेठि सभु, उहा छटी असांजी या नवाज़ शरीफ़ साहब और असांजी पार्टी, इंशा ताला सभु हिकिड़े ई हुन में गॾु करे हलंदासीं इंशा। मीर साहिब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम कोयटा टाइम में शिरकत कई। नाज़रीन, इन ते असांजे प्रोग्राम कोयटा टाइम जे वक़्तु पंहिंजे पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।